मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसा वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सियामु जुन्नतुन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सही इन जो थोड़ो आवाज़ वधायोसि। माया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। पूरी कायनात जे मथां ग़ालिब ज़ात घटि कयोसीं, थोड़ो घटि हुजे। पूरी कायनात जे मथां ग़ालिब ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे ऐं अल्लाह ताला थोरे वक़्त लाइ तव्हां ऐं असांखे दुनिया जी तरफ़ वजूद ॾिनो आहे। दुनिया वारी ज़िंदगी अनक़रीब ख़त्म थियण वारी आहे ऐं फ़ना थियण वारी आहे। हमेशा लाइ दाइमी जेकी ज़िंदगी आहे उहा जन्नत वारी ज़िंदगी आहे। उन जे लाइ अल्लाह ताला तमामु इंसाननि खे दुनिया जे अंदरि इम्तिहान जे तहत मोकिलियो आहे। ऐं पोइ अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो विच में बनायो। तमामु इंसाननि खे अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां हिदायत जेको नसीब अता फ़रमाई। अॼु तव्हां असां मस्जिद में वेठा आहियूं, अहले ईमान आहियूं, मुस्लमान आहियूं, त इन जे पोयां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत थियल आहे, सहाबा जी कोशिशि आहे ऐं सलफ़ सालिहीन जी जिदोजहद सां नबवी इल्मु ऐं अल्लाह ताला जो इल्मु, अल्लाह ताला जी शरीयत तव्हां ताईं ऐं मां ताईं पहुती आहे। हे जेकी आयत मां तिलावत फ़रमायमि, इन जे अंदरि अल्लाह ताला इंसान जी तख़लीक़ जो ज़िक्र कयो आहे। इंसान जी तख़लीक़ बि तमामु वॾी अजीबो ग़रीब आहे। इंसान जी तख़लीक़ ते जॾहिं असां सोच वीचार कयूं था त सोच वीचार कंदे ई असांखे हैरानगी लॻे थी त इंसान नेठि वजूद में कीअं आयो। पोइ अल्लाह ताला उनजी क़ुरान हकीम में पूरी डिटेल खे बयानु कयो त तव्हांजे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम जे ज़रिए सां ऐं अहिड़ी तरह बीबी हवा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां तव्हां इंसाननि खे मां वजूद ॾिनो ऐं तव्हां इंसाननि खे मां पैदा कयो ऐं तमामु सारा इंसान आदम अलैहिस्सलाम ऐं अहिड़ी तरह बीबी हवा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां दुनिया जे अंदरि वजूद में आया। पोइ हाणे इंसान जी तख़लीक़ जा अल्लाह ताला कुझु सबबु जेको इख़्तियार करे छॾिया आहिनि। जॾहिं मर्द ऐं औरत जो पाण में मेलाप थिए थो, उन ज़रिए सां औलाद जी तख़लीक़ थिए थी, इंसानियत जी तख़लीक़ थिए थी। उहे ॿ क़िस्म जा हिकिड़ा पाणी आहिनि। हिकिड़ो औरत वारो हैज़ जंहिंखे रतु चइबो आहे, ऐं ॿियो मर्द जे नफ़्स मां जेको पाणी निकिरे थो जंहिंखे मनी चयो वेंदो आहे। इन शइ जे ज़रिए सां इहे ॿ पाणी जॾहिं पाण में अटैच थियनि था ऐं ॿ पाणी मिलनि था, ॿ पाणी मिली करे पोइ हिकु पाणी थिए थो। पोइ आहिस्ते आहिस्ते उहो पंहिंजी कंडीशन जेको आहे फिराए थो, उहो पंहिंजी शिकिल जेको आहे फिराए थो। पोइ हली करे उहो पाणी हिकु गोश्त जी शिकिल थो वठे।
उहो पाणी गोश्त जी शिकिल थो वठे। गोश्त जी शिकिल खां बाद में जॾहिं उनखे महीनो गुज़रे थो, उहो क़ाइम मक़ाम हिकु गोश्त जी ॿूटी वांगुरु थींदो आहे। ऐं जॾहिं औरत खे हमल जेको आहे 2 महीना कंप्लीट थींदा आहिनि या 2.5 महीना कंप्लीट थींदा आहिनि या 3 महीना कंप्लीट थींदा आहिनि, त पोइ औरत जे पेट में जेको ॿारु हूंदो आहे उनजी साइज़ 3 इंचनि जेतिरी हूंदी आहे। हे तक़रीबन 3 इंच आहे, हे इन जी साइज़ हूंदी आहे। हाणे इन टाइम बि मुकमल ख़बर न पवंदी आहे त हे इंसानु आहे या दुनिया जी ॿी का मख़लूक़ात आहे, छो त उनजी शिकिल ऐं उनजी कंडीशन अञा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। ऐं जॾहिं उनखे तव्हां 2.5-3 महीने जे ॿार खे, छो त औरतुनि खे काफ़ी ॿार ज़ाया बि थींदा आहिनि, जॾहिं उहो ॿारु निकाल थिए ऐं इंसानु जॾहिं उनखे ॾिसे, वॾी में वॾी इबरत ऐं वॾी में वॾी हैरानगी ऐं अल्लाह ताला जी कुदरत इंसान जे ज़हन में इन टाइम अची वेंदी त अल्लाह ताला 18 साल जे इंसान खे जेकॾहिं मां ॾिसां थो ऐं जेकॾहिं 18 साल मां पोइ वञा थो त इन जी कंडीशन 3 इंच जे बराबरि हुई, जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई वार न आहे, अखि जो कोई निशान न आहे, हथनि जा कोई निशान न आहिनि, पेरनि जा कोई निशान न आहिनि ऐं वात जो कोई बि निशान न आहे। ईअं सम्झो हिकिड़ी गोश्त जो लोथड़ो जंहिंखे कुझु निशान लॻल आहिनि, पोइ जॾहिं 4 महीना कंप्लीट थींदा आहिनि त पोइ असुली इंसानु नज़र अचणु शुरू थी वेंदो आहे। जॾहिं औरत जे पेट में ॿार खे 4 महीना कंप्लीट थींदा आहिनि ऐं 4 महीने खां बाद में तमामु अहादीस खां मालूम थियो त औरत जे पेट जे अंदरि रूह जेको आहे लॉन्च थींदो आहे, लहंदो आहे रूह, ऐं पोइ औरत महसूसु कंदी आहे त मुंहिंजे पेट में हाणे जेको ॿारु आहे, पोइ चाहे उहो मर्द आहे, पोइ पुटु आहे या धीउ आहे, उहो हिन टाइम हरकत थो करे ऐं औरत खे तसली थी वेंदी आहे त जेको मुंहिंजे पेट में ॿारु आहे इहो ज़िंदा आहे। हाणे इन एॾे सारे जेकॾहिं असां कैफ़ियत खे ऐं मंज़र खे ऐं इंसान जे ट्रेवल खे, जेकी इंसान जी इब्तिदाई तख़लीक़ आहे, उनखे ॾिसूं त असां हैरान था थियूं। ऐं जेकॾहिं इन जे अंदरि को मुस्लमान सोच वीचार करे त अल्लाह ताला हिन टाइम मुंहिंजी उमिरि तक़रीबन 25-30 साल जे क़रीब आहे, त मां ॾिसां त हिन टाइम मुंहिंजी जवानी जेको आहे बिल्कुलु ताक़त में आहे, मुंहिंजो हुस्न जेको आहे कमाल दर्जे जो ऐं मुंहिंजी सिहत बिल्कुलु दुरुस्त, ऐं मां जेकॾहिं 25 साल पोइ वञा थो त मुंहिंजी काई हैसियत न आहे। त एॾे सारे ताक़त ते पहुचाइण वारी जेकी ज़ात आहे उहा अकेले अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हिन टाइम मां तव्हां ॾाढो वेठो आहियां त मुंहिंजी तक़रीबन 26-27 साल उमिरि आहे, ऐं जेकॾहिं मां पोइ हलियो वञा 25-26 साल जेकॾहिं मां पोइ हलियो वञा, मां पंहिंजी माउ जे पेट में आहियां सिर्फ़ु 3 इंच जो इंसानु, ऐं उन टाइम कोई बि महसूसु न कंदो, कोई बि यकीन न कंदो त हे हली करे अॻिते एॾा को कमु करे सघंदो, एतिरो को दुनिया जे अंदरि कारनामो करे ॾेखारींदो। कंहिं इंसान जे अकुल ऐं ज़हन खां बिल्कुलु ॻाल्हि ॿरे थी वञे, इहा ॻाल्हि अल्लाह ताला जी कुदरत आहे। अल्लाह ताला फरमाए तव्हांखे किथां खणी करे असां किथां बीहारियो आहे, ऐं पोइ इहो ई इंसानु तव्हां तकबुर कयो था ऐं तव्हां पंहिंजी वॾाई जेको आहे मुंहिंजे अहकाम जा ॾेखारियो था, ऐं मां तव्हांखे चंद शयुनि जो हुकुम कयो आहे, उनखां तव्हां मुंहुं मोड़ियो था, त अल्लाह ताला कंहिं बंदे जे मथां बि जेको क़यामत ॾींहुं ज़ुल्म न कंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रहणु खपे। कंहिं बंदे जे मथां अल्लाह ताला क़यामत जे ॾींहं जे अंदरि ज़ुल्म अल्लाह ताला न कंदो, न ई अल्लाह ताला कंहिंखे जनम में पंहिंजे तरफ़ां मोकिलींदो। हालांकि सभु जेके कारनामा आहिनि हे इंसान जे मथां जेको डिपेंड कनि था। अल्लाह ताला अकुल ॾिनो, शऊर ॾिनो, शरीयत मोकिली, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वासो मोकिलियो, हे सभु कुझु अल्लाह ताला ॻाल्हि क्लियर करे छॾी त मौत खां बाद में क़बर वारी ज़िंदगी, जहन्नम वारी ज़िंदगी ऐं जन्नत वारी ज़िंदगी, इनखे बनायो। इनखे बनाइण जे लाइ तरीक़ो अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु करे छॾियो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तरीक़े खे फॉलो करिणो आहे न, त
त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खणो। वमा आता कुमुर रसूल फ़ख़ुदूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ जो तव्हांखे हुकुम करे त उनजी इतबा कयो, ऐं जंहिं शइ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना करे उन खां रुकिजी वञो। हा, उनजे अंदरि पंहिंजो ज़हन जेको आहे इस्तेमालु न कयो, पंहिंजी खोपड़ी जेको आहे उनजे अंदरि इस्तेमालु न कयो त मुंहिंजो ज़हन शरीयत जी हिन ॻाल्हि खे तस्लीम त नथो करे, मुंहिंजो अकुलु अलाए छो इन्हनि जे मथां मैच नथो बीहे, मुंहिंजो अकुलु अञा ॿी का ॻाल्हि थो करे, त पोइ उन टाइम अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। मां चवां त मुंहिंजो अकुलु नाक़िस आहे, मुंहिंजो दिमाग़ इंतिहाई ज़ईफ़ आहे। अल्लाह ताला जो फ़रमान ऐं रसूल जो फ़रमान ज़्यादा जेको आहे वैल्यू थो रखे, ज़्यादा जेको आहे ताक़त थो रखे। छाजे करे त जीअं अल्लाह ताला असांजी तख़लीक़ कई आहे, जीअं अल्लाह ताला 7.5 अरब इंसान खे बनायो, ऐं 7.5 अरब इंसान खे जेकॾहिं अगरि तव्हां ॾिसंदो, इन सभिनी जी स्पीच यानी ज़बान मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजी ज़बान सिंधी, ॿिए कंहिं मौलवी जी उर्दू, इंग्लिश, फ़ारसी, जेकॾहिं ज़बानुनि खे असां काउंट कयूं, दुनिया जे अंदरि काफ़ी ज़बानूं आहिनि। ज़बानुनि खां अलावा माशरो, तहज़ीब, हलणु चलणु सभिनी इंसाननि जो अमूमन मुख़्तलिफ़। हाणे हिते बंदो ज़हन में ॻाल्हि रखे, जीअं अल्लाह ताला 7.5 अरब इंसान खे अकुलु ॾिनो, ऐं अकुल जे ज़रिए सां अॼु इंसान हवा जे अंदरि ट्रेवल थिए थो। हे ॾिसो वॾी नामुमकिन ॻाल्हि आहे, हवा जे अंदरि इंसान जो हलणु, जंहिंखे असां एयरप्लेन चऊं था, जहाज़ जे अंदरि जेको बंदो ट्रेवल थो करे, त हे बि वॾी अजीब ॻाल्हि आहे त ज़मीन ते हिकिड़ी सवारी हले थी त उन में केतिरो वॾो वज़न आहे, ऐं इहा ई सवारी हवा जे अंदरि ट्रेवल करे थी। त इहो यकीन तौर ते दुनिया जे कंहिं गैर मुस्लिमनि जहाज़ बनायो आहे, कंहिं काफ़रनि बनायो आहे। मुमकिन आहे हिन मौजूदा ज़माने जे अंदरि मुस्लमाननि बि इहो कमु शुरू कयो हुजे, साइंस जे अंदरि मुस्लमान बि काफ़ी तरक़ी कई आहे। पर मां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो, इन काफ़र खे अकुल ऐं ज़हन कीअं ॾिनो, इनखे शऊर कीअं ॾिनो, इनखे दानाई कीअं ॾिनी, जेकॾहिं असां पोइ वञूं था सिर्फ़ु असांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात नज़र थी अचे। जीअं अल्लाह ताला एॾे इंसान खे, एतिरनि सारा इंसान खे अकुलु ॾेई करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो। मां तव्हां खां पुछा करणु चाहियां थो त उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इल्मु केतिरो हूंदो, ऐं जीअं अल्लाह ताला रसूलनि खे क़ासिद करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो हुजे, उन रसूलनि जो इल्मु केतिरो हूंदो। पोइ हाणे ॻाल्हि हीअं चवणु खपे त मुंहिंजो अकुलु नाक़िस, मुंहिंजो ज़हन कमज़ोर, हिन क़ुरान हकीम जे अंदरि जंहिं शइ जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं फ़रमान जो हुकुम ॾिनो आहे, इन जे अंदरि मुंहिंजी भलाई रखियलु आहे। हिन ज़माने जे अंदरि तमामु घणा मुस्लमान असांखे ॾिसी करे, अहले इल्म खे ॾिसी करे, मौलवियुनि खे ॾिसी करे त असां इहे ॻाल्हियूं जेको तव्हां जूं आहिनि बिल्कुलु ग़लति ॻाल्हि इहा आहे। असां कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हांखे पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि न ॿुधाईंदा आहियूं, बल्कि जेकी ॻाल्हि कयूं था या त क़ुरान हूंदी या त हदीस हूंदी। घणा माण्हू साईं अॼु मौलवियुनि जे ॻाल्हियुनि ते छो असां एतबार कयूं, त मां बि इहा ॻाल्हि थो कयां त मौलवी जी पंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कयो, कि आलिम जी पंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कयो। जेको उनजो पंहिंजो ख़्यालु हुजे, पंहिंजो नज़रियो हुजे, नज़रियो उनखे वठो। जेकॾहिं उन अहले इल्म जो नज़रियो क़ुरान सां मिले थो, अखियूं ॿूटे करे वठो। जेकॾहिं उन अहले इल्म जो नज़रियो हदीस सां मैच थिए थो, अखियूं ॿूटे करे उनखे वठो। बाक़ी उनखे न ॾिसणो आहे त हिन जी क़ौम कहिड़ी आहे, हिन जो क़बीलो कहिड़ो आहे, हिन जो नसब कहिड़ो आहे। न न, इन शयुनि खे जेको आहे बिल्कुलु न आहे ॾिसणो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे ख़िलाफ़त जे अंदरि, ख़िलाफ़त तमामु वॾी पावरफुल हुई हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी, ऐं मुमकिन आहे त अहिड़ी ख़िलाफ़त हिन प्लेनेट अर्थ ते शायदि ॿिए कंहिं जी न आई हुजे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी एतिरी वॾी वसी ख़िलाफ़त हुई, ऐं एतिरो वॾो पावर ऐं दबदबो। ऐं इन खां बाद में पुछा कयो त यार हे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे त साईं हे तव्हांखे एतिरी सारी ताक़त ऐं तव्हांजो ख़ौफ़ माण्हुनि जे दिलि जे अंदरि कहिड़ी शइ जी अलामत आहे?
फरमायूं हिन क़ुरान हकीम खे असां मज़बूत पकतो आहे ऐं नबी जी सीरत खे मज़बूत पकतो आहे। अल्लाह ताला इन जे करे इहो पावर असांजो रखियो आहे। फरमायूं त कंहिं ज़माने जे अंदरि मुंहिंजो चाचो हूंदो हुयो ऐं चाचो मूंखे माल सां गॾु मोकिलींदो हुयो, जानवरनि सां गॾु मूंखे मोकिलींदो हुयो। ऐं पोइ मूंखे पंहिंजो चाचो चवंदो त तोखे जानवर ई हलाइण नथा अचनि, तोखे जानवर खे हकलण ई नथो अचे ऐं तूं अॻिते हली करे छा कंदी। हे केरु? हे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम खां पहिरियां पंहिंजी ज़िंदगी बयानु कई। त मूंखे पंहिंजो चाचो ईअं चवंदो हुयो त तोखे जानवर कंट्रोल में नथा करणु अचनि, अॻिते हली करे नेठि तूं कंदे छा? फरमाए सभु कुझु जेको आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फज़ुल आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आहे। त मां वरी बि ॻाल्हि इहा ई मोटाईंदुमि त अल्लाह ताला जी शरीयत में इस्लाम जे अंदरि कोई बि मुस्लमान पंहिंजी खोपड़ी इस्तेमालु करण जी कोशिशि न करे। क़ुर में जेकी शइ आहे अखियूं ॿूटे करे क़बूल करे। मुस्लमान चइबो ई उनखे आहे। मुस्लमान जी माना इतबा कंदड़, गैर मुस्लिम जी माना इनकार कंदड़, नाफ़रमानी कंदड़, न मञींदड़, उनखे गैर मुस्लिम चइबो आहे। मुस्लमान उनखे चइबो आहे जेको अखियूं ॿूटे करे चवे त अल्लाह ताला जो जेको फ़रमान आहे मां अखियुनि ते रखां थो, नबी जो जेको फ़रमान आहे उनखे मां अखियुनि ते रखां थो। त सेम अल्लाह ताला हे भलारो महीनो जेको असांखे नसीब था फ़रमायो आहे त इन जे अंदरि अल्लाह ताला जे अहकाम खे असां मज़बूत पकड़ियूं, जंहिंमें रोज़ा अल्लाह ताला फ़र्ज़ु कया आहिनि। कंहिं क़िस्म जो कोई बि छुटी न आहे त कोई बि मुस्लमान हिकिड़ो रोज़ो छॾे बिना कंहिं उज़ुर जे। हालांकि हे अल्लाह ताला जेको असांखे इस्लाम ॾिनो आहे, दीन ॾिनो आहे, हे अल्लाह ताला जो तमामु वॾो अहसान तव्हां मुस्लमाननि जे मथां आहे। शायदि इन जेको आहे इस्लाम खे अगरि तव्हां अल्लाह जे ॾाढो नफ़िल पढ़णु शुरू कयो ऐं पूरी ज़िंदगी शुक्र ऐं नफ़िल पढ़ो त बि मां सम्झां थो हीअ अल्लाह ताला जो अहसान तव्हां नथा लाहे सघो, जो अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती बनायो ऐं इस्लाम जी दौलत सां अल्लाह ताला तव्हांखे ऐं मूंखे जेको नवाज़ियो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला ॿिए मक़ाम ते फ़रमायो अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़्रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। अल्लाह ताला मोमिननि जो दोस्त आहे। अल्लाह ताला मोमिननि जो दोस्त आहे। पोइ अल्लाह ताला या मोमिननि खे अंधेरी खां कढियो। हाणे हिते अंधेरी मां मुराद कुफ़्र अथव। हिकु त अंधेरी न राति जो का शइ नज़र नथी अचे, हे अल्लाह ताला अंधेरी खे बयानु कयो न, राति जो का बि शइ नज़र नथी अचे मूंखे। अल्लाह ताला फ़रमायो मां अल्लाह मोमिननि जो दोस्त आहियां, मोमिननि खे अंधेरी खां कढी करे रोशनी तरफ़ सां रखियोसीं। रोशनी मां मुराद दीन इस्लाम। ॾिसो क़ुरान हकीम खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत हूंदी आहे। क़ुरान में काफ़ी जेको आहे किसा पैगम्बरनि जा उहो बिल्कुलु आसानी सां तव्हांखे सम्झ में अची वेंदा। त हे मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो, ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो बिल्कुलु क्लियर सां आम मुस्लमान खे बि सम्झ में अची वेंदा। ऐं अहिड़ी तरह क़ुरान हकीम में ॿियो हिकिड़ो हिसो बयानु थियल आहे जेको मसाइल जो थियल आहे। हो अहले इल्म खां बग़ैर कंहिंखे बि सम्झ में न ईंदा, भले तव्हां तर्जुमो कयो, हज़ारे तर्जुमा अॾो खोले करे बीहो न ईंदो, उन सां इल्म जो वास्तो लाज़िमी आहे। हाणे हिते अल्लाह ताला फ़रमायो मोमिननि जो मां अल्लाह दोस्त आहियां ऐं मोमिननि खे कढियोसीं असां अंधेरी खां रोशनी तरफ़। आम माण्हू तर्जुमो कंदो छा चवंदो त राति खां कढी करे अल्लाह ताला ॾींहं में मोकिले छॾियो। हालांकि जॾहिं तफ़सीर खे खोलियूं था, छो त हिन दुनिया जे अंदरि वॾे में वॾो क़ुरान जो मुफ़सिर जेकॾहिं आहे कोई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। अल्लाह जे नबी जेको आहे क़ुरान जी नासिल थियो न, इन खां बाद में अल्लाह जे नबी वाज़े तौर ते ॿुधायो त अल्लाह ताला जो हे आयत जो हुकुम हे ई आहे त अल्लाह ताला फ़रमायो असां मोमिननि खे अंधेरे खां कढी करे रोशनी तरफ़ आंदोसीं। वल्लज़ीन कफ़रू औलियाहुमुत ताग़ूत। काफ़रनि छा कयो? काफ़रनि पंहिंजो अल्लाह खे दोस्त न मञियो, काफ़रनि अल्लाह खे दोस्त न बणायो, काफ़रनि पंहिंजे ताग़ूत खे, बुतनि खे दोस्त बनायो ऐं चयूं त इहे ई असांखे बुत क़यामत ते ॾींहुं असांजी सिफ़ारिश कंदा, असांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदा ऐं हे वॾी उन्हनि जी हलाकत आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो युख़्रिजूनहुम मिनन-नूर। ऐं अहिड़ी तरह इहे इन जा बुत इन्हनि खे रोशनी खां कढनि था इल-ज़ुलुमात, अंधेरी जी तरफ़।
यानी इस्लाम खां छिके करे इनखे कुफ्र में दाख़िल था कनि इन्हनि जा बुत। हिन ज़माने में बि अलाह ताला हुन मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई, जो अलाह ताला एॾी सारी दौलत नसीब अता फ़रमाई, इस्लाम जी दौलत इन खां बाद में बि शिरक वारा कम उन्हनि जे अंदरि फॉल्ट वारा पियल आहिनि। जो क़बरुनि ते वञी करे उन्हनि जे ॾाढो झुकणु, मज़ारुनि ते वञी करे उन्हनि जे ॾाढो झुकणु ऐं उन्हनि जो तवाफ़ करणु ऐं कंहिं मज़ार जे बाबे जी का ऊठनी मोल आहे उनजो तवाफ़ करणु, हे सेम जेके बि शराइत आहिनि न, इन कंडीशन खे जेकॾहिं असां ॾिसूं था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि मुशरिकनि जो इहो कमु हुयो, सेम इहो ई कमु हुयो। त हिन ज़माने में असां मुस्लमान चवंदा ज़र असां वञूं त था, असां वञूं था उते कमु त थियनि था। हिकिड़ो कमु जेकॾहिं अगरि न थिए त पोइ ॿी ॻाल्हि आहे न। हिकिड़ो बंदो वियो फिलाणे गाजी शाह जे ॾाची ते तवाफ़ कयो 7 दफ़ा, हे काफ़ी चकर हले थो, 7 दफ़ा हुन चकर लॻायो, 7 दफ़ा चकर खां बाद में हलियो वियो पंहिंजे घर, ईंदड़ साल वरी मोटी आयो, जीअं मोटी आयो हुनखे पुटु थी वियो, त मुलनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे। यानी ॾाची हिन जो ॻाल्हि ॿुधी न, हे जेको तवाफ़ कयईं यानी इन ॿुधो न, इनखे हिन चयो त मूंखे औलाद खपे, त तव्हां मौलवी थोरो खोपड़ी खां कमु वठो। साल खां बाद में मोटी आहे, हुनखे पुटु सेम हुयो, वरी ॿी का शइ घुरी हुनखे बि उहो ई मिलियो। हे ॾिसो, हे जेकॾहिं अगरि न ॿुधनि त पब्लिक छो अचे, हे हिन जो जवाबु आहे। त मां इहा ई ॻाल्हि करणु चाहियां थो, दुनिया जे अंदरि हिंदू मौजूदु आहिनि, दुनिया जे अंदरि ईसाई मौजूदु आहिनि, यहूदी जेका मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ हुननि जूं इबादतूं आहिनि। हिंदू जेको आहे हिकु बुत जे आॾो जेको ज़ाहिर थींदो आहे उन जे आॾो बीह करे ऐं उनखां औलाद ई तलब कंदा आहिनि, त कुझु टाइम खां बाद में हिंदू खे औलाद मिली वेंदी आहे। यहूदी मख़सूस उन्हनि जी इबादत आहे, उन इबादत खे करे पोइ अलाह खां वरी अलाह खां न पंहिंजे उन रब खां जंहिंखे उन माबूद बनायो आहे उनखां घुरंदा आहिनि फलाणी शइ असांखे मिले। कुझु टाइम खां बाद में यहूदियुनि खे बि मिली वेंदी आहे, ईसाइनि खे बि मिली वेंदी आहे। वॾे वॾी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां त क्रिकेट अमूमन सभिनी ॾिठी हूंदी, सचिन तेंदुलकर पुराणे ज़माने जो खिलाड़ी आहे, हुनजी हिकिड़ी क्वालिटी हूंदी हुई, तरीक़ो उनजो हूंदो हुयो त क्रिकेट में न लहंदो हो ग्राउंड में हेठि, असुल बि न लहंदो हुयो, सभ खां पहिरियों भॻवान जे तरफ़ वेंदो हुयो, जेको उनजो बुत हुयो उनजे आॾो ॿाहूं ॿधी करे ऐं उनखां हिकिड़े क़िस्म जी इल्तिजा कंदो हुयो त अॼो के ॾींहं में मैदान में लहां थो, सेंचुरी लॻणी आहे, मुंहिंजी हेल्प मदद करे वञे। त इहा हिकिड़ी ॻाल्हि न्यूज़ में बाक़ाइदे पेपर में छापिजी वई, इंडिया जी मीडिया में इहा ॻाल्हि हली त जॾहिं बि सचिन तेंदुलकर मंदर में वञे ऐं दुआ घुरे, यकीन तौर ते ग्राउंड में लहे ऐं सेंचुरी लॻाए। इहा ॻाल्हि तमामु वॾी पॉपुलर थी ऐं जंहिं ॾींहुं न वञे उन ॾींहुं सेंचुरी न लॻाई। त पोइ हिन ज़माने जा मुस्लमान जेके चवनि था असां गाजी शाह जी ॾाची ते वञूं था, 7 चकर लॻायासीं, असांजी दुआ क़बूल थी, औलाद मिली, फिलाणी क़बर ते वियासीं मज़ार ते, उनखां औलाद घुरीसीं, उहो असांखे औलाद मिली। त मां चवां थो जीअं तव्हांखे मिली ईअं त सचिन तेंदुलकर बुत जे आॾो बीह करे दुआ घुरी त उनजी दुआ क़बूल थी वई। पोइ मां तव्हां खां पुछा करणु चाहियां थो, हिन ज़माने जे अंदरि जेके बुत आहिनि छा इहे हक़ीक़त में ॿुधनि था? जेकॾहिं ॿुधनि नथा त पोइ सेंचुरी छो लॻाई बार बार? आसान हिन जो मतिलबु इहो आहे, दुनिया जे अंदरि सभु मामला अलाह ताला जी कंट्रोल में आहिनि। औलाद अलाह ॾींदो आहे, नफ़ो अलाह ॾींदो आहे, नुक़सानु जेको अलाह ॾींदो आहे। पोइ तव्हां बंदा वञी करे अगरि कंहिं खां का शइ घुरंदव, यकीन तौर ते पूरी अलाह कंदो। तव्हांखे नज़र आॾो तव्हांजो बुत ईंदो आहे, तव्हांखे नज़र आॾो तव्हांजी क़बर ईंदी आहे, तव्हांखे नज़र आॾो गाजी शाह जी ॾाची ईंदी आहे, ऐं तव्हांखे नज़र आॾो जेको आहे पहाड़ ईंदो आहे। तव्हां चवंदो आहे हे सभु मसइला हिन लिखिया आहिनि, हालांकि हे सभु कुझु ग़लति अक़ीदो आहे। तमामु मामलात खे दुनिया जे अंदरि कंट्रोल करण वारो अकेलो अलाह आहे, अलाह खां अलावा कोई बि न आहे। ऐं इहो ई फॉल्ट असांजी पब्लिक जे अंदरि तमामु वॾो ज़्यादा पियल आहे, जो काफ़िरनि मुशरिकनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि माबूद बनायो बुतनि खे, ऐं असांजा कलमो भरींदड़ मुस्लमान, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदड़ मुस्लमान,
उन्हनि पंहिंजो अक़ीदो बनायो फ़िलाणी जेको मज़ार ते वेंदासीं हे असांजा मसइला हल थी वेंदा। कलंदर शहबाज़ ते वियासीं फ़िलाणो सां कमु थी वियो, सजल सरमस ते वियासीं असांजो फ़िलाणो कमु थी वियो। त मां चवंदो थोरो हिते बीहो, थोरी सोच वीचार कयो। हिन पूरी दुनिया जे अंदरि सभिनी खां आला में आला रोज़ो जेको आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे मुक़ाबले जे अंदरि दुनिया जो कंहिं साहबी जो रोज़ो कोई हैसियत नथो रखे, कोई मक़ाम नथो रखे। कंहिं ज़माने जे अंदरि कोई मुस्लमान अहले ईमान साहबा जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते न विया। कंहिं हिकिड़ी रिवाज में न आहे नोट थियल, का हिकिड़ी रिवाज कोई मूंखे ॾेखारे वञे जो हिकिड़ी रिवाज हुजे जंहिंजे अंदरि इहा ॻाल्हि हुजे। साईं लाउड ॾाढो वारो खोले छॾियोसि। फ़िलहालु अंदरां खोलियो साईं, बंदि कयो साईं, इन पखे बंदि कयोसि, मथां इन लोड थिए थो। ठीकु आहे। का हिकिड़ी रिवायत बि साहबा खां नथी मिले त साहबा खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंशन पहुता, साहबा खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा रीज़न साम्हूं आया, मुख़्तलिफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में फितनाऊं थिया, गमूं थिया साहबानि जा ॾो। तमामु साहबा खे औलाद न थी काफ़ी टाइम ताईं। कंहिं हिकिड़ी रिवायत में न आहे लिखियलु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में साहबा, हालांकि अल्लाह जो कसम आहे इहो मुमकिन हुयो, जेकॾहिं जाइज़ हुजे हा न इहो दुरुस्त अमल हुयो त इहे साहबा अल्लाह खां बाद में जंहिंजो मक़ाम आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। इहे साहबा वञनि न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते वञनि न ऐं चवनि या रसूलुल्लाह फ़िलाणो साहबी या रसूलुल्लाह मूंखे काफ़ी टाइम खां औलाद नथी थिए, काफ़ी टाइम खां मर्ज़ आहे घर में, टेंशन आहे, पैसो न आहे, नौकिरी नथी मिले। अल्लाह जो कसम कंहिं हिकिड़े साहबी बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते अची करे इहा ॻाल्हि न कई आहे। हिकिड़ी का रिवाज मां चवां थो हिमत थोरो कयो न, जेके हिन ज़माने में असांजा मुस्लमान जे अंदरि शिरक फॉल्ट आहे, जेके चवंदा असां मुस्लमान आहियूं, का हिकिड़ी रिवाज का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॾेखारनि, कंहिं साहबियुनि खां ॾेखारनि। असांजे लाइ हुजत, असांजे लाइ हुजत हिन ज़माने जो कोई बि इंसान नाहे। असांजे लाइ हुजत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे, असांजे लाइ हुजत साहबा जी ज़ात आहे। असां जेकॾहिं शरीयत टकर में हिन ज़माने में कोई अहले इल्म, कोई मौलवी, कोई पीर अगरि क़ुरान जे टकर में हदीस जे टकर में ईंदो, कंहिं क़िस्म जो कोई उनखे असां वेलो न ॾींदासीं। छाजे करे असांजे लाइ आइडियल जेकी ज़ात आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। असांजे लाइ मुक़दम जेकी ज़ात आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। त इहे शयूं असांजे मुआशरे जे अंदरि तमामु वॾो स्पीड सां हलनि थियूं ऐं इहा ई मुस्लमान जी हलाकत आहे। अल्लाह ताला तव्हांखे हिकु दीन ॾिनो आहे, अल्लाह ताला हिकिड़ो तव्हांखे मज़हब ॾिनो आहे। उन मज़हब जो जेकॾहिं अगरि तव्हां क़दुरु न कंदव ऐं उन मज़हब जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां न हलंदो, अल्लाह ताला तव्हांखां इहा नेमत खसे वठंदो। अल्लाह ताला बेपरवाह आहे। मां पहिरियों बि काफ़ी दफ़ा ॿुधाए चुको आहियां, अल्लाह ताला बेपरवाह आहे। अल्लाह ताला खे कंहिंजी परवाह न थींदी आहे, अल्लाह ताला खे कंहिंजी परवाह न थींदी आहे। अल्लाह ताला खे ज़्यादा महबूब, अल्लाह वटि ज़्यादा वैल्यू रखंदड़, मुतक़ी महबूब उहो ई बंदो आहे जेको ज़्यादा मुतक़ी आहे ऐं जेको ज़्यादा परहेज़गार आहे। अल्लाह जॾहिं उहो ई जेको मक़ाम रखे थो, बाक़ी ॿिए कोई बि अल्लाह वटि ज़ात नथी हले। कोई ईअं न चवे त साईं मां जेको सैयद आहियां त मुंहिंजे मथां जेको नमाज़ जेकी आहे फ़र्ज़ु न आहे ऐं मां नमाज़ जेको न पढ़ंदुमि, छाजे करे मां अहलुल बैत खां आहियां, मुंहिंजी सिफ़ारिश थी वेंदी। हे बिल्कुलु वॾो ख़तरनाक अमल आहे। सैयद साईं हिनखे ज़रूरत न आहे क़ुरान पढ़ण जी। बाबा तव्हां निकिरी वञो ॿाहिरि छोटू, आवाज़ हिनखे भरिसां वारो कोई उथारे नथो। सभिनी खे ॿाहिरि कढो, सभिनी खे। ॿाहिरि कढो, सभिनी खे। सॼो बयान ई साईं विसारे छॾियो। बसि साईं अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। रमज़ान मुबारक जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशुमार जेको फ़ज़ल बयानु कया आहिनि। अल्लाह जे नबी
सहाबा खे रमज़ान खां पहिरियां रोज़नि जी जेको आहे तरग़ीब ॾिनी, रोज़नि जी जेको आहे फ़ज़ीलत बयानु कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, जन्नत जा अल्लाह जे नबी फरमायो 8 जेको आहे दरवाज़ा आहिनि, जन्नत जा 8 दरवाज़ा। ऐं पोइ फरमायो त उन में 7 दरवाज़ा जेको आहे मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं हिकिड़ो जेको दरवाज़ो आहे उन जन्नत जे दरवाज़े जो नालो रैयान आहे। ऐं पोइ उन जी क्वालिटी बयानु कयूं त इन जन्नत जे दरवाज़े में कोई बि बंदो दाख़िल न थी वेंदो सवाइ उन बंदनि जे जेके रमज़ानुल मुबारक जा रोज़ा पाबंदी सां रखंदा। ऐं ख़ासि अल्लाह ताला हिकिड़ो एज़ाज़ ॾिनो त क़यामत ॾींहुं हिकिड़ी ख़बर पवंदी त उन दरवाज़े मां जॾहिं एंट्री थींदी न, उन मां कोई बेरोज़ा एंट्री न कंदो। उन में उहे ई बंदा दाख़िल थींदा जन्नत में जेके दुनिया में पाबंदी सां रोज़ा रखंदा हुआ। हर हिकु मौक़े ते ईअं फ़रमाईंदा हुआ त असांजो अल्लाह जेको आहे उहो हिकु आहे, असां उन अल्लाह जे अहकाम जे मथां यकीन कयूं था ऐं असां जेको रोज़ा रखूं था। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमज़ान जा रोज़ा, हिकिड़ो रमज़ान मुबारक जो रोज़ो जेको अल्लाह ताला तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो आहे, कोई अहल ईमान मोमिन उन रोज़े खे रखे थो, फरमायो उहो जहन्नम खां अल्लाह ताला हिकिड़े रोज़े ते जहन्नम खां 70 साल जे मुफ़ासिले ताईं अल्लाह ताला परे थो उनखे रखे। 70 साल हिकिड़ो बंदो ट्रेवल करे ऐं सफ़र करे, त मां तव्हां खां पुछां कयां त केतिरो जेको उहो परते वेंदो? फरमायो हिकिड़े रोज़े ते अगरि कोई अहले ईमान हिकिड़ो रोज़ो थो रखे त अल्लाह ताला हिकिड़े रोज़े ते जहन्नम खां 70 साल जे मुफ़ासिले ताईं परे उनखे रखे थो। जहन्नम जे 70 साल जे मुफ़ासिले ताईं अल्लाह ताला उनखे परे रखे थो। ऐं जेकॾहिं कोई 30 रोज़ा रखे उन जे बारे में छा हुकुम हूंदो? ऐं ॿी रिवायत में आयो त जेको बंदो रमज़ान जे महीने जे अंदरि अल्लाह ताला जी रज़ा खे हासिल करण जे लाइ आख़िरी अशर जे अंदरि एतिकाफ़ में वेह थो, फरमायो 2 खंदक जेको आहे जहन्नम खां अल्लाह ताला उनखे परे रखंदो। खंदक जो मिसाल जेको आहे सहाबा बयानु कयो त केतिरी आहे। हज़रत अली साईं रिवायत आहे त खंदक जो एतिरो मुफ़ासिलो आहे, हिकु खंदक जो ज़मीन खां वठी करे आसमान ताईं। कंहिं रिवायत में 2 खंदक, कंहिं में 3 बि खंदक आहियूं आहिनि। एतिरो अल्लाह ताला उनखे परे रखंदो। त अल्लाह ताला नेकी इंतिहाई आसान करे छॾी आहे। अल्लाह ताला नेकी इंतिहाई आसान करे छॾी आहे। नेकी खे असां मुस्लमान हासिल करे वठूं। ॾिसो, हे नेकी जो ई महीनो आहे। या अय्युहल लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तव्हांजे मथां असां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे। त रोज़ा के एतबार सां कोई बि तव्हांखे न आहिनि छॾिणा। हर हालत में तव्हांखे रोज़ा रखणा आहिनि, पोइ चाहे तव्हांजी दिलि कढे या दिलि न कढे। ॾिसो, हिकिड़ी मुशक़त नज़र ईंदी आहे, ॾाढो तकलीफ़ नज़र ईंदी आहे यार। सुबुह सां उथणु ऐं शाम ताईं जेको खाइण पीअण खां बिगेर रहणु, हे मुश्किल कमु आहे। त अल्लाह खे बंदो जेको राज़ी कंदो आहे न, अल्लाह जेको राज़ी थींदो आहे न, उहो मुश्किल खां बाद में अल्लाह ताला राज़ी थींदो आहे। हिन टाइम कंहिंजी दिलि कंदी यार असुर सां जेको आहे 4 बजे उथी करे रोज़ो रखूं, हे नफ़्स जे मथां इंतिहाई मार आहे। पर चाहे त अल्लाह जा जेके नेक बंदा आहिनि ऐं जेके ईमान वारा आहिनि, जंहिं क़ुर खे पढ़ियो आहे या अहले इल्म खां ॿुधो आहे, त उहे अखियूं ॿूटे करे यकीन कनि था त अल्लाह ताला असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। अय्याम मादूदात, जेके गिनती जे एतबार सां चंद ॾींहं हलंदा, बसि इन खां बाद में रोज़ा विया। ऐं रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो अगरि कंहिं मुस्लमान छॾे ॾिनो लायानी जे करे, उहो पोइ ते 20 साल 25 साल नफ़ली रोज़ा रखंदो अचे। फरमायो रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो उन जे अजुर खे 20-25 साल जा रोज़ा नफ़ली नथा पहुची सघनि। तव्हां हिन खे मामूली न सम्झो, हे इंतिहाई ज़रूरी आहिनि। रोज़ेदार जे लाइ अल्लाह ताला 2 ख़ुशियूं जेको आहे जारी कयूं आहिनि। रोज़ेदार लाइ अल्लाह ताला 2 ख़ुशियूं। हिकु नंबर ते ख़ुशी, जंहिं टाइम मुस्लमान इफ़्तारी कंदो आहे उन टाइम अल्लाह ताला उनखे ख़ुशी नसीब अता फ़रमाई आहे। दुनिया जा तमामु वॾा सोन उन जा ॾो रखो, हाई क्लास जी रक़म वारो रखो, ऐं ॿिए पासे सिर्फ़ु इफ़्तारी जो सामान रखो। त मां तव्हां खां पुछां कंदो, रोज़ेदार कंहिंखे क़बूलु कंदो? यकीन तौर ते इफ़्तारी खे कंदो। ऐं फरमायो इफ़्तारी जे टाइम अल्लाह ताला तमामु मोमिननि जी दुआ खे क़बूलु कंदो आहे। हे जेकी हिन टाइम घड़ी हले थी, ॾिसो पोइ ते जुमो पढ़ियोसीं न, पोयों जुमो रमज़ान में न हुयो, आजर ते हुयो। पहिरियों जुमो पढ़ियोसीं, उन जुमे जे अंदरि अल्लाह ताला नेकी ॾिनी 27 नमाज़ुनि जी
अमाल जे अंदरि काउंट थियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼोके जुमे जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे मुताबिक़ अॼु हे जेको असांजो जुमो आहे उहो हिकु जुमो न लिखियो वेंदो, बल्कि हदीस जे मुताबिक़ असांजे अमाल में 70 जुमा लिखिया वेंदा। हे छाजी बरकत, हे रमज़ान जी बरकत जे करे अल्लाह ताला एतिरो सारो मक़ाम ॾिनो आहे। हर हिकु इबादत ईअं ई आहे, तिलावत कयो उहो बि ईअं ई आहे, नमाज़ नफ़ली पढ़ो उहो फ़र्ज़ जे अंदरि काउंट थींदो, ऐं अहिड़ी तरह फ़र्ज़ु पढ़ो 70 फ़र्ज़ जेको काउंट थींदा। हे अल्लाह ताला ईअं सम्झो दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ सीज़नूं ईंदियूं आहिनि, हर शइ जा रेट जेको चढ़ी वेंदा आहिनि। ईद अची वई, हाणे कपिड़नि जी सीज़न आहे, उरूज ते कपिड़ा जेको मार्केट में सेल थींदा, चंपल जेको आहे तमामु वॾी सेल थींदी, हर शइ जी सीज़न अची वई आहे। त हे अल्लाह ताला जेकी आहे न, हे नेकी जी सीज़न अल्लाह ताला जारी करे छॾी आहे, हिन खे हासिलु करे वठो। कंहिं बि मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई इजाज़त न आहे त उहो रमज़ान जे अंदरि रोज़ा छॾे। ऐं इहो बि मुमकिन आहे कहिड़ी ख़बर हिन टाइम ॾिसो शैतान हिकिड़ी ज़हन में अंदरि ॻाल्हि रखंदो आहे त तुंहिंजी जवानी नंढी आहे, हिन साल 15 रोज़ा रखूं था ऐं ईंदड़ साल 15 रोज़ा ॿिया बि रखंदासीं। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन खे सम्झाए छॾियो त ईंदड़ साल कहिड़ी ख़बर मां हुजां ई न, ईंदड़ साल कहिड़ी ख़बर मां हुजां ई न। नेकी में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, नेकी जे अंदरि जॾहिं तव्हांजी नंढी उमिरि खां वठी करे तव्हां नमाज़ जा पाबंद थींदव, रोज़नि जा पाबंद थींदव, नंढी उमिरि खां। हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि हलंदी आहे यार असांजी नंढी उमिरि हाली छॾे ॾियो इबादत खे, हे शैतान जो धोखो आहे। इन टाइम तव्हांजी तरतीब जेकी आहे शुरू थींदी, इन टाइम तव्हांजो डिसिप्लिन जेको आहे शुरू थींदो। जेकॾहिं नौजवानी खां वठी करे तव्हां 30 रोज़ा रखो था, अल्हम्दुलिल्लाह जेसि ताईं तव्हांजी पोड़प नथी अचे या पोड़प अची वई, उन टाइम ताईं तव्हां रूटीन सां 30 रोज़ा रखंदा ईंदव। डिसिप्लिन हिन टाइम बनाइणो आहे न, डिसिप्लिन उन टाइम थोरी बनाइणो जंहिं टाइम अची ॾाढी थी वई ऐं जंहिं टाइम इंतिहाई गर्मियुनि में रमज़ान अची वियो, पोइ त जिस्म बि साथ न ॾींदो। डिसिप्लिन हिन टाइम बनाइणो आहे। त जवानी आहे, जवानी में तव्हां रोज़नि जी रूटीन बनाईंदव, 30 रोज़ा रखंदव, इनशाला जेतिरी पोइ उमिरि आहे तव्हां ईअं ई जेको रोज़ा रखंदा ईंदव। मां ज़िंदगी में पहिरियों रोज़ा अॻ में जंहिं टाइम नमाज़ मां शुरू कई, ग़ालिबन 2011 खां मां नमाज़ शुरू कई आहे। इन खां पोइ ते उमिरि बि नंढी हुई, 14 साल मुंहिंजी ज़िंदगी खां कटियो त पोइ ते छा उमिरि हुई, तक़रीबन 14 साल या अहिड़ी तरह 11-12 साल ॿी हुई, जो हिन टाइम 26-27 साल आहे। 2011 खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह मूंखे ज़हन में ॻाल्हि हलंदी अचे थी, 2011 खां वठी करे मां जेकी नमाज़ शुरू कई आहे, हे फ़ख़्रिया तौर ते नथो ॿुधायां, हिकिड़ो न मथां साईं पंहिंजी इबादत ॿुधाए थो, वाह वाह कयूं, न फ़ख़्रिया तौर ते न, हिकिड़ी मां तव्हांखे रूटीन ॿुधायां थो त जवानी जे अंदरि जेकी इबादत शुरू कंदव त उहा यकीन ई हलंदी ईंदी आहे। बाक़ी हाणे जेकी मां इबादत कई आहे, नमाज़ पढ़ी आहे, मां ईअं नथो चवां इन नमाज़ ज़रिए सां मां घणो कुझु कयो आहे, बसि अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में क़बूल करे, छो त ख़ताकार सभु आहियूं न। 2011 खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह मां नमाज़ शुरू कई आहे, हिन टाइम ताईं नमाज़ न वई असां अल्हम्दुलिल्लाह। उन टाइम खां वठी करे रोज़ा शुरू कया आहिनि, 11 खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम ताईं रोज़ा न विया आहिनि। पूरी तस्दीक आहे मूंखे, रोज़ा मूंखे न विया आहिनि। ऐं उन टाइम मां तव्हांखे ॿुधायां जेको रमज़ान आयो न 2011 में, मां सम्झां थो उन टाइम साल बि पहिरियों रोज़े रखण जो हुयो, ऐं उहा हिकु मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई। अगस्त जे अंदरि रमज़ान, मां ज़माने जे अंदरि गर्मियूं ॾिठियूं आहिनि, ज़माने जे अंदरि मां रमज़ान में गर्मियूं ॾिठियूं आहिनि। यकीन कयो जेको पहिरें साल 2011 में पहिरें रमज़ान में जेकी मां गर्मी ॾिठमि, मां पंहिंजी पूरी हयाती जे अंदरि रमज़ान में अहिड़ी गर्मी न ॾिठी आहे। हाणे त मां चवां थो तव्हांजे मथां, नौजवान जे मथां ख़ुदा जो को वॾो अहसान आहे। हिकु इंतिहाई मां सम्झां थो को जनवरी में रमज़ान था हले, असां सां जनवरी में को रोज़ो था रखूं, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन नथो थिए, ख़बर बि नथी पवे त मूंखे पाणी जो को हिकिड़े क़तरे बि ज़रूरत हिन टाइम नथी पवे। पर उन टाइम जंहिं टाइम 2011 में 11 बजे ई इंसान जा तारा फिरणु शुरू थी वेंदा हुया, 11 बजे अञा ज़ोर जी नमाज़ न पढ़ी आहे, पहिरियों ई मुंहुं जेको आहे पीलो थियणु शुरू थी वेंदो, मुंहुं अजीब ग़रीब कंडीशन। छाजे करे तव्हांखे ख़बर आहे त असांजे इलाइक़े में गर्मी केतिरी ज़्यादा थींदी आहे, ख़ासि करे अगस्त जो महीनो नोट कयो त केतिरी गर्मी थिए थी। त हिन टाइम तव्हां लाइ अल्लाह ताला गनीमत बणाई आहे, रोज़ा रखे वठो। ऐं ॿिए नंबर ते हिकिड़ी ॻाल्हि वरी ज़हन में रखे छॾिजो, मां उन टाइम पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि रखियमि त ॾिसो रोज़ो हिकिड़ो हलियो वियो न, मां पहिरियों रोज़ो रखियुमि, रोज़ो वियो, हाणे उन पहिरें रोज़े जी तकलीफ़ हमेशह लाइ मुजीब रहमान खां परे थी वई।
वरी ॿियो रोज़ो आयो, तकलीफ़ आई, वरी ॿिए रोज़े जी तकलीफ़ गर्मी जी हमेशह लाइ मुंहिंजी ज़िंदगी खां निकिरी वई। 3 रोज़े जी निकिरी वई, 3 रोज़ा रखियमि मुकमल, तकलीफ़ हली वई। हाणे छा 2011 बीठो आहे, 2012 बीठो आहे, छा उहा गर्मी बीठी आहे, छा उहा सर्दी बीठी आहे? पर मां तव्हां खां पुछा कयां थो, नेकी मुक़दम थी वई न थी वई? आमाल में रोज़ा काउंट थी विया न, त हमेशह ज़हन खे इहो ई सम्झाईंदा कयो त रोज़ा रखंदो आमाल जे अंदरि काउंट थी वेंदा, बाक़ी वक़्तु साईं कंहिंजे लाइ न बीहंदो। वक़्तु असांजो रिश्तेदार न आहे, वक़्तु असांजो माइट न आहे, टाइम असांजो अज़ीज़ न आहे जो मां चवांसि मुंहिंजे लाइ बीह त उहो चवंदो रोज़ा रखो त ठीकु आहे, न त मां पंहिंजी मंज़िल तय कंदो वेंदुमि। मंज़िल तय थींदी वेंदी। इन ई होशियारु बंदो उहो ई आहे जेको इन सफ़र जे अंदरि, हे सफ़र आहे असांजो, हे सफ़र आहे, हे जेको सफ़र असांजो हले थो, स्पीड में वक़्तु हले थो, हे असांजो हिकिड़ो सफ़र आहे। इन सफ़र जे अंदरि नेकी खे मुक़दम कयो, अलाह जी रज़ा खे वसूल कयो। जंहिं बंदे खे रमज़ान जो महीनो मिलियो ऐं इन महीने जे अंदरि अल्लाह ताला जी रहमत खे हासिलु न करे सघियो, अल्लाह ताला जी बख़्शिश खे हासिलु न करे सघियो, अल्लाह ताला खां दुआ क़बूल न कराए सघियो ऐं माउ पीउ जी दुआऊं वठी न सघियो, मां सम्झां थो इन जहिड़ो नाकाम बंदो शायदि दुनिया जे अंदरि कोई हुजे, जेको रमज़ान जे बरक़त वारे महीने जे अंदरि, जंहिंमें हर हिकु घड़ी में रहमत नुज़ुल थिए थी, रहमत हेठि लहे थी, इन महीने जे अंदरि जेकॾहिं अल्लाह ताला जी रज़ा खे तव्हां मुस्लमान हासिलु न कयो, छा रमज़ान खां वधीक ॿियो को महीनो आहे त मूंखे कोई मुस्लमान ॿुधाए? आहे को रमज़ान खां अलावा ॿियो को महीनो जंहिंमें अल्लाह ताला एॾो वॾो ऐलान करे त मुंहिंजी रज़ा जेको आम आहे, मुंहिंजी रहमत जेको आहे उहो आम आहे, मुंहिंजी बख़्शिश आम लॻी पई आहे, मूंखां तव्हां मुस्लमान घुरो? कोई महीनो रमज़ान खां अलावा न आहे। इन महीने जे अंदरि कोशिशि करे वठो, नफ़्स जे मथां वज़न रखे वठो ऐं नफ़्स खे सम्झायो त इहा तकलीफ़, इहो टेंशन नमाज़ में बीहण जो इंतिहाई थोरो आहे। तरावी नमाज़ जे अंदरि बीहण जी कोशिशि कयो, इन जे अंदरि ख़ैरु आहे। हे तमामु वॾा स्कॉलर लॻाए पिया आहिनि न साईं, 20 तरावियूं न, 20 तरावियूं जेको न पढ़ो, 8 पढ़ो, हे इख़्तिलाफ़ उमत जे अंदरि काफ़ी ज़माने खां पहिरियों ई जेको ख़तमु थियल आहे। इन खे न ॾिसो साईं 8 आहिनि या 20 आहिनि, 20 खे पढ़ण जी कोशिशि कयो, छो त इहा जेकी तरावी नमाज़ आहे इहा क़यामुल लैल जे अंदरि शुमार आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि 3 ॾींहं मुसलसल जमात सां पढ़ी, इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़ी, छो त नबी जे हर हिकु कौल जे अंदरि हिकमत आहे। ऐं जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं पाबंदी सां पढ़ंदा अचनि हा ऐं मुमकिन हो त उमत जे मथां लाज़िम थी आहे, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जो हर हिकु फ़ैसिलो उमत लाइ भलाई हूंदी आहे। कोई चवे थो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहं त क़यामुल लैल में बीठा, इन खां बाद में छो न बीठा? इन करे असां हाणे तरावी नमाज़ न पढ़ंदासीं त ॻाल्हि खे थोरो सम्झण जी कोशिशि कंदा कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूटीन बनाइनि हा त उहो अमल उमत जे मथां लाज़िम थी वञे हा, पोइ तरावी खे छॾण में गुनाहगार थियूं हा, क़यामुल लैल में न बीहण जे करे असां गुनाहगार थियूं हा, पर हे नबी जी शफ़क़त आहे, हे नबी जो एहसान आहे त तरावी नमाज़ खे साईं छॾण जी कोई बि मुस्लमान कोशिशि न करे, 20 रकातूं पढ़ी ऐं अल्लाह ताला जी रहमत जेकी आहे भरपूर हासिलु कयो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं क़ुरान मजीद तर्जुमे खां बग़ैर पढ़ण सां छा नेकी नाहे मिलंदी? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त क़ुरान हकीम तर्जुमे खां बग़ैर पढ़ण में बि अल्लाह ताला तमामु वॾी नेकी रखी आहे। हिकु ॻाल्हि, क़ुरान हकीम खे सिर्फ़ु ॾिसणु, क़ुरान हकीम खे सिर्फ़ु ॾिसणु इबादत आहे, पढ़णु अञा थोरो साइडी ॻाल्हि आहे। क़ुरान हकीम खे कोई बंदो खोले करे सिर्फ़ु ॾिसे थो न, इन जे अंदरि तमामु वॾो नूर ऐं इहा ईअं सम्झो हिकिड़ी इबादत आहे क़ुरान खे ॾिसण सां ई। बाक़ी क़ुरान जा अल्फाज़ पढ़णु, मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ कौल आया आहिनि त हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला 27 नेकियूं थो ॾिए, हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला 10 नेकियूं थो ॾिए, हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला 1 नेकी थो ॾिए। जेतिरो क़ुरान ज़्यादा पढ़ंदो, भले तर्जुमे सां, इहा न आहे त को हुकुम तर्जुमे सां ई पढ़ो, न, तर्जुमे खां बग़ैर पढ़ण सां बि क़ुरान जे अंदरि नूर आहे, क़ुरान जे अंदरि बरक़त आहे, क़ुरान जे अंदरि रहमत आहे ऐं नेकी जो तमामु वॾो ज़रियो आहे। ऐं क़ुरान ज़िक्र आहे, क़ुरान खां वधीक हिन काइनात जे अंदरि को वॾो ज़िक्र ई न आहे।
सब ज़िक्र कुरान का मनकुल थियल आहिनि। कुझु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया, बाक़ी काफ़ी जेके ज़िक्र निकितल आहिनि, जीअं असां पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह। हे जेके बि ज़िक्र आहिनि हे अमूमन क़ुरान खां ई निकितल थियल, हे क़ुरान खां ई जेको आहे निकितल। क़ुरान जहिड़ो को ज़िक्र हिन पूरी काइनात जे अंदरि कोई बि न आहे। त क़ुरान खे ज़्यादा पढ़ो, क़ुरान जो तव्हांजे मथां हक़ु आहे, क़ुरान जो हक़ु आहे त क़ुरान खे पढ़ो। हिकु नंबर ते पढ़णु, ॿिए नंबर ते उनखे सम्झो त मां अलाह जो क़ुरान छा मुतालबो थो करे, मांखां कहिड़ियुनि शयुनि जी घुर थो करे क़ुरान, कहिड़ियुनि शयुनि ते मां अमल कयां त मां निजात वारो थी वेंदुमि। त इहे सभु जेको अमाल मुस्लमान खे करणु, छाजे करे इहा किताब अलाह जी किताब आहे ऐं इहा किताब असांजी तरफ़ मोकिली वई आहे। त मुजीब रहमान पंहिंजी ज़िंदगी कीअं हलाए, हे तमामु मुस्लमान पंहिंजी ज़िंदगी कीअं बसर कनि, त अलाह ताला फरमायो हिन किताब खे वठो, हिन किताब खे पकड़ियो, तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदव। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। साईं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त तव्हां रोज़ो मुकमल नथा कयो, बल्कि रोज़े खे टोड़ियो था ऐं क़ुरान जी हिकु आयत बि पेश कनि था, सुम्मा अतिमु सियाम इलल लैल। इन जो जवाबु लाज़मी ॾींदा। अच्छा, हे काफ़ी इख़्तिलाफ़ जेको माण्हुनि जे ज़हननि जे अंदरि भरियो वियो आहे त साईं फ़लाणे मसलक वारा एले तशी हज़रात उहे 15 मिंट बाद में रोज़ो छोड़ीनि था ऐं तव्हां अॻु में जेको आहे उम्मत जो रोज़ो जेको आहे फ़ासिद करायो था, दलील में आयत आणीनि था सुम्मा अतिमु सियाम इलल लैल। अल्लाह ताला फरमायो त रोज़े खे पूरो कयो राति ताईं, त राति थी न आहे, तव्हां पहिरियों ई रोज़ो छोड़ियो था। मां ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे नोट करायां थो, क़ुरान खे ज़्यादा में ज़्यादा सम्झंदड़ हिन काइनात जे अंदरि रसूल जी ज़ात आहे, इन खां बाद में साहबा आहिनि, इन खां बाद में उम्मत जा उलमा आहिनि ऐं मसलक जा 4 वॾा इमाम आहिनि। क़ुरान हकीम खे उन्हनि सम्झो आहे ऐं हिन आयत खे सुम्मा अतिमु सियाम इलल लैल इन खे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झो आहे, साहबा सम्झो आहे ऐं अहिड़ी तरह हेठि इमामनि सम्झो आहे। बाक़ी हिन ज़माने जे अंदरि कोई बि माण्हू क़ुरान हकीम जो तर्जुमे खे ॾिसी करे पंहिंजी खोपड़ी ख़राबु न करे, छो त क़ुरान खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे, क़ुरान खे सम्झण जे लाइ वॾे इल्म जी ज़रूरत आहे। नॉर्मल न आहे त तर्जुमो ॾिसी करे उम्मत खे गुमराह कंदा वधो। इहा आयत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थी त अल्लाह जे नबी इन जी वज़ाहत खे बयानु कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजी उम्मत, जॾहिं मशरिक़ खां रोज़ो इफ़्तार उन टाइम कयो जंहिं टाइम मशरिक़ खां यानी सिज उभरण खां अंधेरी जा आसार शुरू थियनि, मशरिक़ खां अंधेरी जा आसार यानी सिज ॼणा उभरे थो एॾा अंधेरी जा असरात शुरू थियनि ऐं अहिड़ी तरह ॾींहुं ग़ुरूब में दाख़िल थी वञे यानी ग़ुरूब शम्स थी वञे ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां रोज़े खे इफ़्तार कयो। इहा हदीस सही मुस्लिम जे अंदरि 1954 नंबर ते, इहा हदीस सही मुस्लिम जे अंदरि 2558 नंबर ते, इहा हदीस जामे तिरमिज़ी जे अंदरि 698 नंबर ते ऐं इहा ई हदीस सुनन इब्ने दाऊद जे अंदरि 2351 नंबर ते। इहा ई हदीस आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजी उम्मत, रोज़े खे इफ़्तार उन टाइम कयो जंहिं टाइम मशरिक़ खां यानी जॾहिं सिज उभरे थो एॾां राति जा असरात शुरू थी वञनि ऐं इन खां बाद में फरमायूं जंहिं टाइम सिज लही वञे ऐं पोइ तव्हां इफ़्तार कयो। हे हदीस जे अंदरि अल्फाज़ आहिनि। हाणे हदीस जे अंदरि इहा ई जेको आहे डेफिनेशन आई आहे त रोज़ो इन टाइम इफ़्तार कयो। बाक़ी हिन टाइम जेके असांजा साथी लॻा पियल आहिनि, साईं राति अचे पोइ रोज़ो शुरू कयो, त मां चवंदो जंहिं टाइम तव्हां रोज़ो छोड़ियो था इन टाइम बि त राति न आहे। लैल छा खे चइबो आहे? लैल उनखे चइबो आहे जेको बिल्कुलु कराइणु, बिल्कुलु कराइणु। पोइ जेकॾहिं इन आयत खे राति जे मुराद वठो था पोइ तमामु मुस्लमाननि खे रोज़ो इशा जे टाइम छोड़णो पवंदो। छाजे करे त राति कारी जे टाइम थींदी आहे उहा इशा जी टाइम थींदी आहे। राति जी जेकी हद आहिनि जेकी शुरू थींदी आहे उहा किथां थींदी आहे? ग़ुरूब शम्स, ग़ुरूब शम्स, सिज लथो अरबी लुग़त जे अंदरि राति स्टार्ट आहे। हितां हाणे दुनिया जो कोई बि इंसानु मां उन खां पुछा कयां जंहिं टाइम सिज हेठि लही वञे, हाणे सिज लहण खां बाद में चवंदा साईं अञा ॾींहुं आहे, दुनिया जो कोई बि इंसान खां वञी करे फ़ैसिलो कराए जंहिं टाइम सिज हेठि लहे थो
ऐं सिजु लही वियो। हाणे कंहिं दुनिया जे इंसान खे चयो हिन टाइम ते ॾींहुं आहे, उहो चवंदो खोपड़ी तुंहिंजी ख़राबु आहे, तुंहिंजी खोपड़ी ख़राबु त न आहे, सिजु किथे बीठो आहे, सिजु हेठि लही वियो आहे, हाणे राति हितां शुरू आहे। कोई बि इंसान ईअं नथो चई सघे त सिजु हेठि लही वियो हुजे वरी चए ॾींहुं आहे। बाक़ी जेकॾहिं उहे सिज जा असरात, सिज जी रोशनी जेकी आहे उहा देरि ताईं हलंदी, छाजे करे सिजु नओं गुरूब थियो आहे। ऐं ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि हदीस, अल्लाह जॾहिं बि फरमाए मुंहिंजी उमत उन टाइम ताईं ख़ैर ऐं भलाई ते रहंदी, मुंहिंजी उमत उन टाइम ताईं ख़ैर भलाई ते रहंदी जेसि ताईं उहा इफ़्तारी जे अंदरि तकड़ि कंदी। हाणे तकड़ि मां मुराद ईअं न आहे त आज़ान खां पहिरियां रोज़ो छोड़ियो, तकड़ि मां मुराद इहो आहे त जीअं जो आज़ान थी आहे, टाइम थियो आहे, फौरी तौरु इफ़्तार कयो। फरमायो मुंहिंजी उमत उन टाइम ताईं ख़ैर में रहंदी जेसि ताईं इफ़्तारी जे अंदरि तकड़ि करे। ऐं तकड़ि मां मुराद ईअं हरगिज़ न आहे त आज़ान खां पहिरियां, वक़्तु पूरे थियण खां पहिरियां, गुरूब शम्स खां पहिरियां तव्हां रोज़ो इफ़्तार कयो। त सर हे सभ खां पहिरियां इहा आयत जॾहिं नाज़िल थी न, त इन आयत जा मुफ़स्सिर आज़म रसूल जी ज़ात आहे, साहबा हिन खे सम्झो आहे। ऐं हिन टाइम बि मुस्लमाननि जो इजमा इन ॻाल्हि ते, को मुजीब रहमान जी अकेले जी ॻाल्हि न आहे त गुरूब शम्स थी वञे रोज़ो छोड़ियो। मसलक जा इमाम आज़म अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ई, इमाम अहमद बिन हंबल, हे अहले सुन्नत जमात जा वॾे वॾा किंग जेको आहे इमाम आहिनि, मसलक जा पावा आहिनि, इन सभिनी वटि गुरूब शम्स खां बाद में रोज़ो इफ़्तार आहे। सभिनी वटि मुस्लमाननि जो वॾे वॾो इजमा आहे त गुरूब शम्स जीअं जो थी वियो आहे न, त हाणे राति अचणु शुरू थी वई आहे। हाणे कोई मुस्लमान ईअं न चवे त सर राति अञा अचे, त सर राति जेकी ईंदी न, जेकी तव्हां राति था चओ न, उहा राति इशा खां पोइ ईंदी आहे, उहा राति 8 बजे ईंदी आहे। बाक़ी राति जेकी हद आहे न, इलल लैल, राति ताईं, राति जी हद गुरूब शम्स खां बाद में शुरू थिए थी। हितां जेको स्टार्ट आहे, ॾिसो क़ुर खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे। हाणे हे हिकिड़ी आयत तमामु मुस्लमान जाॾो रखनि था, हे ॾिसो अल्लाह ताला क़ुर में फरमाए तर्जुमो उमत खे गुमराह कनि था, हे ॾिसो अल्लाह ताला फरमाए राति में रोज़ो छोड़ियो। त मां चवंदो इल्म जी ज़रूरत आहे, अकुल जी ज़रूरत आहे क़ुर खे सम्झण जे लाइ। क़ुर हकीम हिकु मक़ाम ते अल्लाह ताला फरमायो, जेको दुनिया जे अंदरि अंधो आहे उहो क़यामत जे ॾींहुं बि अंधो हूंदो, ऐं क़यामत जे ॾींहुं जीअं जो थियो उन टाइम बि अंधो हूंदो ऐं जहन्नम में दाख़िल थींदो। आयत मां छा थो मालूम थिए? आयत मां मालूम ज़ाहिरी तर्जुमे में इहो थिए थो त दुनिया में जेके बि अंधा आहिनि, पोइ चाहे मुस्लमाननि जा अंधा आहिनि या काफ़रनि जा अंधा आहिनि, इहे क़यामत ॾींहुं सभु अंधा उथंदा ऐं सभु जहन्नम में दाख़िल थींदा। ज़ाहिरी मतिलबु इहो आहे न आहे, साफ़ तर्जुमो इहो लिखियलु आहे दुनिया में जेके अंधा आहिनि क़यामत जे ॾींहुं बि अंधा हूंदा, उहे जहन्नम में दाख़िल थींदा। त ज़ाहिरी तर्जुमो छा थो मालूम थिए? बग़ैर इल्म खां तर्जुमो छा थो मालूम थिए? मालूम ईअं थिए थो दुनिया जा सभु अंधा नाकाम। पर हक़ीक़त ईअं आहे, जॾहिं इल्म खे फोकस कंदो, इल्म ॿुधाए थो त इन अंधे मां मुराद कुफ़ुर आहे, इन अंधे मां मुराद इस्लाम खां बग़ैर आहे, इन अंधे मां मुराद दीन इस्लाम खां ख़ारिज आहे, उनजो अल्लाह ताला ज़िक्र कयो आहे। हाणे इहा ख़बर कान पई, इहा ख़बर जॾहिं अहल इल्म जे पेरनि में वेठासीं, जॾहिं आलमनि जी सोबत में वेठासीं, पोइ ख़बर पई इन अंधे मां मुराद हे आम बंदा न आहिनि, इन अंधे मां मुराद उहो बंदो आहे जेको काफ़िर आहे, इन अंधे मां मुराद उहो आहे जेको गुमराह आहे, इन अंधे मां मुराद उहो आहे जेको मुनाफ़िक़ आहे। उहे क़यामत ॾींहुं बि अंधा ई हूंदा ऐं उहे जहन्नम में दाख़िल थींदा, काफ़िर थींदा। ॾिसो केतिरो, जेकॾहिं कोई तर्जुमे खे ॾिसी करे उमत खे केतिरो गुमराह कंदो। सही तर्जुमे हे तर्जुमो लिखियलु आहे न, मां चवंदो इहो बि त तर्जुमो आहे। जेकॾहिं सुमाती मुसियाम इल लैल खे वठो था ऐं चओ था राति में रोज़ो छोड़िजे, हे ज़ाहिरी तर्जुमो पेश करे, पोइ त क़ुर में हिकिड़े मक़ाम ते लिखियलु आहे दुनिया में अंधो, क़यामत जे ॾींहुं अंधो, जहन्नम में दाख़िल थींदो। माना दुनिया में अलाह माफ़ करे जेकी अंधा सभु जहन्नम में। हे नबवी इल्मु आहे, हे इल्मु अर्श खां आयो आहे। हिन खे सम्झण जे लाइ सॼो ॾींहुं दुकान ते वेहणो न पवंदो आहे सर। हा, हिन जे लाइ पंहिंजे गोॾनि खे झुकाइणो पवंदो आहे, अहल इल्म सां वेहणो पवंदो आहे, 10 साल 12 साल इल्मु सिखणो पवंदो आहे, पोइ इहा मालूमात पवंदी आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई। साईं, रोज़े जी हालत में हलाल पकी जो शिकार करणु कीअं आहे? रोज़े जी हालत में हलाल पकी जो शिकार करणु दुरुस्त आहे, जाइज़ आहे।
क़ुरान हकीम में अहिड़ी तरह अहादीस मां मालूम थियो त मुस्लमान हलाल पखी जो शिकार करे सघनि था, उन्हनि जे लाइ जाइज़ आहे, उन मां नफ़ो वठी सघनि था, उनखे खाई सघनि था, पखी जेको हलाल हुजे। ऐं उन ई पखी खे जेकॾहिं रोज़े में कोई शिकार करे दुरुस्त आहे, कंहिं क़िस्म जो कोई नाजाइज़ अमल न आहे, रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न पवंदो। रोज़े जी हालत में जानवर खे ज़िब करे सघो था, कुकड़ खे तकबीर ॾेई सघो था, उन जे गोश्त खे टुकड़ा टुकड़ा करे सघो था। रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न ईंदो, रोज़ो बिल्कुलु दुरुस्त ई रहंदो। साईं मस्जिद में इफ़्तारी जो अमल कीअं आहे? मस्जिद में इफ़्तारी जो अमल दुरुस्त आहे, इफ़्तारी मस्जिद में करे सघो था, मस्जिद जे आदाब जो ख़्यालु कयो वेंदो। अगरि जेकॾहिं मस्जिद जो आदाब तक़दुस पामाल थिए थो ऐं मस्जिद जे अंदरि काफ़ी गोड़ शोर शराबो, मस्जिद में गंदगी थिए थी, खाधो हारिजे थो, उन एतबार सां पोइ न कयो वेंदो। जेकॾहिं इन्हनि शयुनि जो ख़्यालु कयो वञे थो त मस्जिद में अंदरि इफ़्तारी करणु जेको आहे दुरुस्त आहे। हरम जे अंदरि बि कई वेंदी आहे, मस्जिद नबवी जे अंदरि बि, ऐं असांजे पाकिस्तान जे अंदरि काफ़ी मस्जिदुनि में इफ़्तारी कई वेंदी आहे। इन जी उलमा गुंजाइश ॾिनी आहे। साईं जेकॾहिं रमज़ान में औरत खे हेज़ अची वञे त उहा औरत सेरी जी मानी पचाए या इफ़्तारी जी मानी पचाए, छा उनखे खाइणु जाइज़ आहे या दुरुस्त आहे या न? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त हेज़ हिकु अहिड़ो अमल आहे जेके मुस्लमाननि जी हर हिकु औरत खे ईंदो आहे। इहा हिकिड़ी उनजी मुदत आहे, अयाम मख़सूस आहिनि, इन खां काई बि औरत पाक न थींदी आहे, काई बि औरत हेज़ खां बची नथी सघे। ऐं इन जूं कंडीशन मुख़्तलिफ़, कंहिं औरत खे 3 ॾींहं हेज़, कंहिंखे 5 ॾींहं, कंहिंखे 6, घटि में घटि हेज़ जेकी हलंदी आहे उहा 3 ॾींहं औरत खे हलंदी आहे, वधि में वधि 2 ॾींहं। इन खां मथे अचे थी औरत खे को मर्ज़ु आहे, बाक़ी पोइ उनखे हेज़ शुमार रखियो वेंदो आहे। हेज़ जी हालत में अगरि का औरत सेरी जी मानी पचाए थी या इफ़्तारी जी मानी पचाए थी, उनजो खाइणु बिल्कुलु जाइज़ आहे, दुरुस्त आहे, बल्कि उनखे पचाइण ते नेकी बि मिलंदी। ऐं इन जो हुकुम अल्लाह ताला क़ुरान हकीम में ॾिनो, वतआवनु अलल बिर्रि वतक़वा, नेकी जे कमनि जे अंदरि हिक ॿिए सां ताउन कयो, नेकी ऐं परहेज़गारी जे कमनि जे अंदरि हिक ॿिए सां ताउन कयो, मदद कयो। वला तआवनु अलल इस्म वल उदवान, गुनाह जे कमनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई ताउन न कजो। गुनाह जे कमनि जे अंदरि कंहिं मुस्लमान सां कोई सपोर्ट न। व्याज खणे थो, मूंखे चए थो साईं महिरबानी करे हिनखे चओसि, बिल्कुलु न आहे चवणो। ग़लति को कमु आहे, कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान ताउन न करे। नेकी जे कमनि में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे, नेकी जे कमनि में ताउन कंदव तव्हांखे नेकी मिलंदी। हाणे औरत जेकी सेरी जी मानी पचाए थी या इफ़्तारी जी मानी पचाए थी, जेतिरा बंदा इन खां रोज़ो रखनि था या रोज़ो इफ़्तार कनि था, यकीन तौर ते जेतिरा इफ़्तार कंदा, जेतिरा रोज़ो छोड़ींदा, तमामु इन रोज़ेदारनि जी नेकी अल्लाह ताला इन औरत खे बि ॾींदो। हाणे कोई इहा टेंशन में न चए साईं असांजी नेकी उन औरत जे तरफ़ हली वञे, न न, अल्लाह जा ख़ज़ाना वसीन, अल्लाह जा ख़ज़ाना को महदूद न आहिनि, हदि न आहे लॻल त हे मुंहिंजी हदि आहे, न न, अल्लाह ताला फरमाए तमामु वॾा वसीन, कंहिंखे केतिरो बि ॾेई छॾियां, कंहिंखे केतिरो बि ॾेई छॾियां, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे मुंहिंजे ख़ज़ाननि में किलत न ईंदी आहे। साईं अक्सर करे रमज़ान में रोज़े रखण जे वक़्तु काफ़ी लाउड स्पीकर ऐं नात तमामु वॾी आवाज़ में काफ़ी कलाक हलंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? अच्छा, हे असांजे ज़माने जे अंदरि हिन टाइम जेको राति रोज़े रखण जे टाइम जेको ऐलान कयो वेंदो आहे, उथो मोमिनो रोज़ा रखो, या इन खां अलावा लाउड स्पीकर ते जेके नात लॻाया वञनि था, ॾिसो ज़ाहिरी तौर में हे अमल ठीकु आहे, नात में अंदरि नेकी आहे, ऐलान जे अंदरि हिकिड़ो भलाई खे माण्हुनि खे तव्हां सॼो था, पर हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखो, असांजो ज़मानो जदीद थी वियो आहे। हिन टाइम हर हिकु मुस्लमान वटि स्मार्ट फ़ोन आहे, हर हिकु मुस्लमान जी दिलि कढे मोबाइल मां कोई बि नात ॿुधी सघे थो। बाक़ी जंहिं टाइम अगरि लाउड स्पीकर ते नात जेको हलायो था, जेको घंटनि ताईं हले थो, रोज़ा सभिनी ते फ़र्ज़ु न अथव, मरीज़ आहे रोज़ो फ़र्ज़ु न आहे। अगरि तव्हांजी मस्जिद वेझो आहे, भरिसां तव्हांजा पाड़ेसिरी आहिनि, उन में काफ़ी माण्हू मरीज़ आहिनि जंहिंजे मथां रोज़ो फ़र्ज़ु न आहे, ऐं तव्हां लाउड स्पीकर ते नात हलाए छॾियो। हालांकि नात ॿुधण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, पर तव्हांजे करे उन मरीज़ खे केतिरी तकलीफ़ पहुती, आवाज़ु केॾो स्पीड में उन कन में वेंदो। जेकॾहिं अगरि नात जी ज़रूरत पई, उहो पाण ई हलाए छॾींदो। ऐलान बि हिन टाइम मां चवंदो हिकु दफ़ो करे पोइ बसि ऐलान ॿीहर न कयो वञे, छाजे करे स्मार्ट फ़ोन सभिनी वटि मौजूदु आहिनि। हर हिकु मुस्लमान खे इहो इल्मु आहे त रोज़ो याने हिन टाइम ते बंदि आहे,
रोज़ो हिन टाइम ते स्टार्ट थिए थो। हाणे हिन ज़माने में इन शइ जी एतिरी ख़ासि ज़रूरत न आहे। वधि में वधि अगरि जेकॾहिं कंहिंखे ॾियणो आहे हिकिड़ो दफ़ो ऐलान करे जान छॾाई त उथो मोमिनो रोज़ा रखो, टाइम फिलाणो थी वियो आहे, बसि हाणे अल्हम्दुलिल्लाह सभई मुस्लमान पाण ई बेदार थी वेंदा। बाक़ी कलाक ॿ कलाक फुल लाउड में स्पीकर खोले करे पब्लिक खे जेको आहे, जेके मरीज़ आहिनि या काफ़ी अहिड़ा जेके ग़रीब राति जो कम खां फारिग थियनि था, जंहिंखे कुल मिलनि ई 3 घंटा सुम्हण जे लाइ, ऐं 1 बजे लाउड खोले करे असां उनखे आवाज़ु शुरू करे छॾियोसीं। हालांकि ज़ाहिरी तौर में नात ॿुधण में कंहिं क़िस्म जो कोई गुनाह न आहे, नेकी आहे, पर इंसान जो कुझु ख़्याल बि कयो वेंदो आहे यार त फ़लाणो को आराम में आहे, फ़लाणो को मरीज़ आहे। इन शयुनि जो तमामु मुस्लमान ख़ासि करे मस्जिद या मुअज़्ज़िन साहब या मस्जिद में जेके इमाम आहिनि उहे इन शइ जो जेको ख़्यालु लाज़मी रखनि। अल्लाह ताला उन्हनि खे सम्झी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं अॼुकल्ह ॿुधो आहे त काफ़ी माण्हू उलमा सां नफ़रत कनि था। छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ आहे, बिल्कुलु इहो माण्हुनि जो कूड़ आहे, माण्हुनि जी बकवास आहे जेकी साईं अॼुकल्ह उलमा सां सभई नफ़रत था कनि। मां चवंदो हिन ज़माने जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह उलमा सां जेतिरा नौजवान मुहबत कनि था, शायदि मां सम्झंदो कोई बि नथो करे। बाक़ी जेके कम्यूनिट्स, जेके दहिरे क़िस्म जा, उहे त ॾींहुं राति इहा ॻाल्हि कंदा आहिनि त हे मौलवी त जेको कंहिं कम जा ई न आहिनि। बाक़ी उलमा जी मुहबत मुस्लमाननि जी दिलि जे अंदरि तमामु वॾी आहे। इन में कंहिं क़िस्म जो कोई बि शक न आहे। जंहिं मुस्लमान दीन खे सम्झो आहे, जंहिं मुस्लमान थोरो बि दीन खे पढ़ियो आहे, उन जी क़दुरु मुस्लमान जी दिलि जे अंदरि उलमा जी तमामु घणी आहे, पोइ चाहे उहे वॾा उलमा छो न हुजनि। हालांकि मां पंहिंजी फ़ख़्रिया तौर ते ॻाल्हि नथो कयां, यकीन कयो फ़ख़्रिया तौर ते कोई चवे त साईं अलाए पंहिंजी ॻाल्हि मां ॿुधंदो अलाए केतिरा माण्हू जेके बिल्कुलु टेम वठण लाइ इलाज कंदा आहिनि। हालांकि मेंबर ते मां ॻाल्हि ग़लति न कंदुमि। साईं अचो महिरबानी करे तव्हांजो बयानु, काफ़ी असां तव्हांजे बयान खां मुतासिर थिया आहियूं, तव्हां असांजे बयान जे अंदरि शिरकत कयो। हिकिड़ो हुजे न वॾी उमिरि वारो अची ॾाढी वारो साईं तव्हां सां मुहबत करे थो, नौजवान बिल्कुलु यंग, बिल्कुलु नौजवान जंहिं दीन खे सम्झो आहे, जंहिं ॾिठो आहे त वाक़ई यार हिन दीन जे अंदरि असांजी फलाहियत आहे, हिन उलमा जी महिनत असांजे मथां थियल आहे, त उन उलमा जी नौजवाननि जे अंदरि मुस्लमान जे अंदरि तमामु वॾी मुहबत आहे। बाक़ी हे अॼुकल्ह असांजे ज़माने में साईं मौलवियुनि सां कोई हर को नफ़रत थो करे, उलमा सां हर को नफ़रत करे थो, हे बिल्कुलु बकवास आहे। ॾिसो वॾा उलमा छॾे ॾियो, मौलाना तारिक जमील साहब, मौलाना फज़लुर रहमान साहब, मुफ़्ती तारिक मसूद साहब, हे मां सम्झां थो वॾी के मंज़िल ते पहुतल आहिनि। इन्हनि सां जेतिरी पब्लिक मुहबत थी करे न, अगरि उहो बयानु कनि न, मां चवंदो चङा भला माण्हू हैरान थी वेंदा आहिनि, जो उन्हनि जे बीहण जे लाइ केतिरा घंटा माण्हू इस्तक़बाल में नौजवान बीठा आहिनि। मां इन ते थोरो क़यास कयो यार, उहे त खणी तमामु वॾी लेवल वारा आहिनि, असां उन्हनि जा तालिब इल्म जी हैसियत ते आहियूं। यानी उन्हनि जो इल्मु जेकॾहिं असां इल्मु कंपेयर कयो वञे त मां सम्झां थो मां उन्हनि जा तालिब इल्मु थी बीहंदुमि। एतिरो माना फ़र्क़ु आहे। मां चवां थो जेतिरी रिस्पेक्ट मूंखे मुस्लमान ॾियनि था ऐं जेतिरी मुहबत मां सां कनि था, त हुननि सां केतिरी मुहबत कंदा हूंदा, केतिरो हुनखे रिस्पेक्ट ॾींदा हूंदा। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, जेको बि बंदो अल्लाह जे दीन जे लाइ, अल्लाह जी दीन जी सरबुलंदी जे लाइ निकिरंदो आहे ऐं कमु कंदो आहे, उनखे सर पब्लिक जी ज़रूरत न पवंदी आहे, पब्लिक ख़ुदि उनजे तरफ़ ईंदी आहे। हुनजी इज़त ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह ताला उनजी दिलि जे अंदरि वैल्यू ऐं वक़ार रखी छॾींदी आहे। छाजे करे त इन जे दिलि जे अंदरि अल्लाह जे दीन जी मुहबत जो जज़्बो हूंदो आहे। अल्लाह ताला इंसान जी दिलि जे अंदरि इन जी मुहबत रखी छॾींदो आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।